हम दोस्तों के हालन उम्मीद है बिल्कुल ही ठीक ठाक होंगे। मां आवां जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलोच सो एक नई व्लॉग में आवां सां गॾु। तो अॼु असां हिते वाड़ी में मौजूद आहियूं जेको रेबर जो वाड़ी है जेको असांजा काफ़ी सारा दोस्त भी पटन था ऐं सो असां तव्हांखे पटी ॾेखारींदासीं। ऐं अॼु गर्मी भी तमामु जाम है ऐं सो जेको मौसम तमामु बहितरीन है। थोड़ो मौसम जा तव्हांखे दीदार करायूं ऐं पोइ रेबर ॾेखारींदासीं। इन दोस्त पटियो आहे सो हाणे खाईंदासीं इंजॉय कंदासीं। लूण हणी जो मज़ो ही पंहिंजो आहे। त दोस्तों असां थोरो तव्हांखे मौसम जो दीदार करायूं। बहितरीन मौसम है, सो क्यूट मौसम। दोस्तों ये तव्हां मौसम ॾिसी सघो था, माशाल्लाह तमामु बहितरीन मौसम आहे। ऐं सावक छो जो सिंध जो तो मौसम ही सावक जो हूंदो आहे। ऐं हीअ रेबर जो वाड़ी आहे जेको ही तव्हां ॾिसी सघो था, माशाल्लाह तमामु बहितरीन सुपर ऐं क्यूट रिज़ल्ट ॾेखारे थो कैमरा पंहिंजो। हेॾां तव्हां ॾिसी सघो था। अचो त तव्हांखे नूर मोहम्मद मरी रेबर थोरो ॾेखारे। सो हलो हाणे रेबर पटंदासीं। काफ़ी दोस्तनि पटे भी छॾिया ऐं हाणे पटंदा। सो मूं ॿधाणा ॻोल्हे वरिता। इन मौसम में रेबर जो तो मज़ो ही अलग होंदो आहे। खाइण में भी सो पटण में भी तमामु बहितरीन मज़ो आहे। सो मूं पंहिंजा जेके नसीब जा ॿधाणा हुआ उहे पटे वरिता, मूंखे मिलिया। सो असां तव्हांखे थोरो ॾेखारींदा आहियूं हीअ वन जो वल कीअं हूंदो आहे ऐं कीअं हीअ दाणा कढंदो आहे पंहिंजो। सो उन जे बारे में तव्हांखे थोरो डिटेल सां ॿुधाईंदासीं। हाणे तव्हां हलो तव्हांखे ॾेखारूं सो कीअं जेको सो दाणा चले थो। हीउ कचो दाणो पटियो आहे भाउ, कचो आहे, एतिरो भी ख़ासि ॻाढ़ो न आहे जेको हीउ ॻाढ़ो आहे। तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह तमामु बहितरीन ॻाढ़ो आहे। सो हलो गाइस असां पहुची वियासीं हिते रेबर जे लाइ। हीउ इन जो जेको सो वल आहे, वल एतिरो भी जेको सो सख़्तु न आहे, नरम वल आहे। तव्हां ॾिसी सघो था हीउ वल आहे ऐं इनमें दाणा थो छॾे। सो मूं हिते हिकिड़ो दाणो कढी रखियो आहे, माशाल्लाह तमामु बहितरीन दाणो आहे। सो इन जो खल ॾिसी सघो था, हीउ पाणे लही वियो छो जो हीउ पको थी वियो, उन जे करे इन जो खल पाणे लही वियो। इनखे खाइण में मज़ो ही तमामु बहितरीन मज़ो आहे ऐं इनमें लूणु हणी तमामु बहितरीन मज़ो हूंदो आहे। ऐं सो हिन जो भाॼी माशाल्लाह तमामु बहितरीन थींदो आहे। अक्सर करे ही माण्हू भाॼी करे जेको सो खाईंदा आहिनि इनखे। ऐं गे सां रधे VIP फैंटास्टिक भाॼी इन जो थींदो आहे। सो अॻिते हलो तव्हांखे ॾेखारूं था मुंहिंजो मौसम जो ॾिसी सघो था। हीउ कचो आहे, हीउ दाणो कचो आहे, अञा हीउ वल में फासल आहे। जेकर हीउ पको थी वेंदो हिन वांगुरु हिन जो भी खल लही ऐं ख़ाक थी वेंदो, सो भलो दाणो थी वेंदो। हिन जो अञा कचो आहे, एतिरो भी ख़ासि न आहे। हीउ पको थी वेंदो, हिन जो खल पाणे लही वेंदो। अचे दोस्तों तव्हांखे हिन जो थोरो दीदार करायूं था। हीउ तव्हां ॾिसी सघो था, साॻियो रेबर आहे, यानी कि हिन जो कमु तव्हांखे पहिरीं ॾेखारियो। हीउ भी ईअं आहे, पको थी वियो, हिन जो खल पाणे लही वियो। हाणे ॾिसो हिन जो मज़ो, ॾिसो हाणे पाणे हिन जो खल लही वेंदो। हिन में जेको सो खाइण जो मज़ो ही पंहिंजो आहे, माशाल्लाह तमामु बहितरीन आहे। सो हाणे तव्हांखे असां थोरो खाए ॾेखारींदासीं। सो असां हिन जो शौक़ीन आहियूं। असांजे जेको ॻोठु आहे उन में ही वाड़ी लॻल आहे। सो असां ईंदा आहियूं हर रोज़ु। सो मौसम तमामु बहितरीन हो। मूं चयो दोस्तनि खे भी व्यूअर्सनि खे थोरो ॾेखारूं। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल बटन ते प्रेस कजो, छो त अहिड़ा वीडियो असां पंहिंजे चैनल ते रखंदा आहियूं जीअं त तव्हां दोस्त असांजे लाइ ख़ुशियूं माणे सघो ऐं असां डेली तव्हांजे लाइ अहिड़ो सो वीडियो अपलोड कंदा रहंदासीं। सो माशाल्लाह तमामु बहितरीन आहे। हीअ जेका हिन जो ॿिज आहे, हीउ तव्हां ॾिसी सघो था, हीअ हिन जो ॿिज आहे। हीउ ॿिज कढी ऐं हिन खे तव्हां खाईंदो, माशाल्लाह हिन जो खाइण जो मज़ो ही पंहिंजो आहे। सो आउं खायां थो, माशाल्लाह तमामु मिठो आहे। VIP हिन मौसम में त हिन जो मज़ो ही पंहिंजो हूंदो आहे। हिन मौसम में थोरो भी मींहुं पए थो हिन जा दाणा जाम थी वेंदा आहिनि ऐं सो हिन जो हद खां वधीक थींदा आहिनि। हाणे त हिन जो टाइम बसि ओवर थियण वारो आहे, हाणे हिन जो टाइम थी वेंदो ख़तमु। सो हिन खां पोइ हिते साॻी बनी ते हिते बसर जो बेजो तयारु लॻी पियो आहे। सो बसर जो बेजो भी तव्हांखे दीदार कराईंदासीं ऐं बसर जो बेजो हुते पोखियल हुनजो दीदार कराईंदासीं। पोइ हिन में बसर पोखी वेंदो। सो नाइस फैंटास्टिक रेबर और VIP माशाल्लाह तमामु बहितरीन। सो अञा भी असांजा साथी ॻोल्हनि था, शायदि हिन में मज़ो जाम आहे, उन जे करे ही खाइनि था। जेको सो तव्हां दोस्तनि खे भी ॾेखारींदा हलूं था। हीउ ॾिसी सघो था, हीउ पाणे सो पंहिंजे वल में अञा फुटियल आहे, अञा कंहिं दोस्त भी पटियो न आहे। सो मूं हींअर पटियो आहे, माशाल्लाह तमामु बहितरीन आहे। खाइण में एतिरो मज़ो आहे। काश आउं चाहियां थो त मुंहिंजा दोस्त कुझु मूं सां गॾु हुजनि त मां उन्हनि खे हिननि जो मज़ो ॾेखारे सघियां। हीउ तव्हां ॾिसी सघो था, हीउ पिया आहिनि। सो हीउ पाणे ही फाटी पिया, न हिननि खे कंहिं हथु लाथो न छा। हीउ ॾिसी सघो था, हीउ ख़राबु थी चुका आहिनि ऐं ॿिया भी माशाल्लाह दाणा खोड़ आहिनि। सो असां त खाए मौजूं कया ऐं मस्तियूं कया, बिल्कुलु बहितरीन दाणा हुआ। सो हाणे हलूं था असां तव्हांखे ॾेखारियूं बसर जो बेजो कीअं थींदो आहे ऐं सो कॾहिं फुटंदो ऐं कॾहिं लॻंदो हिन बनी में ऐं कॾहिं तयारु थींदो।
सो हलो बसर जे तरफ़ ॾेखारियूं तव्हांखे बसर जो बि माहौल। सो ही तव्हां ॾिसी सघो था असांजा साथियूं अञा पटनि था। सो ही तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह मौसम तमामु बहितरीनु थी चुको आहे, अञा बि मौसम प्यारो थींदो अचे पियो। सो अॼु बारिश जो बि इम्कान हो लेकिन बारिश न आयो। मां चयो त बारिश ईंदो त अञा बि मौसम फैंटास्टिक थी वेंदो। सो बारिश न आयो आहे। सो हाणे हलो बसर ही अची वियो आहे। ही तव्हां ॾिसी सघो था ही कुझु रेबर्स आहिनि, ही ख़राबु थिया आहिनि, ख़राबु न बल्कि पाण किरी पिया आहिनि। सो माण्हुनि खाए ऐं उछिरे छॾिया छो त ही माण्हू खाए खाए बेज़ार थी विया आहिनि असां वटि। त ही तव्हां ॾिसी सघो था ही बसर जो जेको सो ॿूटो आहे, बसर जो ॿूटो ही तव्हां ॾिसी सघो था अञा कचो आहे, एतिरो ख़ासि बि न आहे। तव्हां ॾिसी सघो था यको बसर पोखियल आहे, ही ॿेजो आहे, ठीकु आहे। हिन जो थोरो वॾो थींदो पोइ हिन जो जेको सो ॿिज कढियो वेंदो, ॿिज कढी पोइ सो ॿनी में खीरिया काइजी पोइ लॻाइजी वेंदा, पोइ वॾा थी वेंदा, पोइ कढंदा, पोइ खपाईंदा मार्केट में। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई काफ़ी। अगरि असांजो वीडियो पसंदि आए त महिरबानी करे हिकु लाइक कयो ऐं हिकु लाइक सां तव्हांजो कुझु न थींदो बल्कि असांजो हौसलो अफ़ज़ाई थींदो, छो जो असां अहिड़ा ॿिया बि वीडियो खणी ईंदासीं।